योर पेरेंट्स माना पंहिंजे वालदेन जो एहतराम कयो। ठीकु ज़ाहिरी तौर ते त ॾिसो असांजो सभिनी जो तव्हांजो असांजो सॼी दुनिया वारनि जो जेको ख़ालिक आहे जेको मालिक आहे जंहिं सभिनी खे पैदा कयो आहे उहो अलाह साईं जी ज़ात आहे। पर हिते जंहिं असांखे जनमु ॾिनो आहे हिते हिन दुनिया में जंहिं असांखे ज़ाहिरी तौर ते जंहिं असांखे जनमु ॾिनो आहे उहा असांजी अमड़ आहे। ठीकु त असांखे पंहिंजी अमड़ ऐं पंहिंजे अबे जो वधि में वधि ख़्यालु रखिणो आहे ऐं उन्हनि जो असांखे वधि में वधि एतिराम बि करिणो आहे। ठीकु जेका माउ असांखे 10 महीना पंहिंजे पेट में जेको रखे थी ऐं तकलीफ़ूं काटे थी, हर तकलीफ़ बर्दाश्त करे थी। असां सॼी उमिरि बि जेकॾहिं सॼी उमिरि बि पंहिंजे अमड़ जी सेवा कयूं ख़िदमत कयूं तॾहिं बि असां उनजी जो हिकु थोरो बि नथा लाहे सघूं। कहिड़ो हिकु थोरो जेको जनमु ॾियण वारी लम्हे जेको उन तकलीफ़ जेका बर्दाश्त कयूं सॼी उमिरि जेकॾहिं असां उनजी ख़िदमत कयूं सेवा कयूं त उहो हिकु थोरो बि उनजो असां नथा लाहे सघूं। उर्दू जे कंहिं शाइर चयो त हीउ जेको असां मुश्किलातुनि खां जेको असां बचियल आहियूं त इहो असां पंहिंजे अमड़ जे दुआउनि जे करे बि बचियल आहियूं। सख़्त रातों में भी आसान सफ़र लगता है, सख्त रातों में भी आसान सफ़र लगता है, शायद ये मेरी माँ की दुआओं का असर लगता है, शायद ये मेरी माँ की दुआओं का असर लगता है। ऐं असांजा पेरेंट्स जेकॾहिं कॾहिं असांखे सख़्ती कंदा आहिनि त उहा बि असांजे फ़ाइदे में हूंदी आहे। जे शिव खेड़ा पंहिंजी किताब यू कैन विन में लिखियो आहे त बी अनकाइंड टू बी काइंड। ठीकु पर कॾहिं कॾहिं असांखे थोरो अनकाइंड थियणो पवंदो आहे काइंड थियण जे लाइ। माना जेको असांजा वालदेन असां ते सख़्ती कंदा आहिनि त एक्चुअली उहा बि असांजे फ़ाइदे में ई हूंदी आहे। जीअं ॾिसो हुन में बहितरीनु ॻाल्हि लिखी आहे हुन त जिरेफ तव्हां कॾहिं जिरेफ ज़राफ़ो जंहिंखे असां चवंदा आहियूं इहो उठ वांगुरु डिघो जानवर थींदो आहे। ज़राफ़ो उठ वांगुरु उनजी डिघी गिची थींदी आहे। इहो जिरेफ जेको आहे यू विल बी अमेज़्ड, तव्हां हैरान थी वेंदो त इहो जेको जिरेफ आहे जेको ज़राफ़ो आहे इहो बीठे में जेका फीमेल जेका जिरेफ आहे जेका मादी जेका जिरेफ आहे इहा बीठे में पंहिंजे ॿार खे जनमु ॾींदी आहे। बीठे में ठीकु जॾहिं उहा जंगल में हूंदी आहे प्रेगनेंट हूंदी आहे त बीठे में पंहिंजे ॿार खे जनमु ॾींदी आहे। हाणे तव्हां सोचियो त एॾी वॾी डिघी जेका आहे वन ऑफ दी टॉलेस्ट एनिमल्स इहा जेका एॾी डिघी जेका आहे बीठे में पंहिंजे ॿार खे जनमु ॾिए थो। न्यूअली बॉर्न बेबी जेको आहे जेको ॼमण सां ई जेको अची ज़मीन ते हेठि पट ते जेको किरे त हुन ॿार खे कहिड़ो धकु लॻंदो। नए ॼावल ॿार खे बेबी जेको ज़राफ़ आहे उनखे केॾो धकु लॻंदो हूंदो या न लॻंदो हूंदो। ठीकु अच्छा उहा छा कंदी आहे जेको शिव खेड़ा पंहिंजी किताब यू कैन विन में लिखियो आहे त जीअं उहो ॿार घणो अची हेठि पट ते किरंदो आहे त उहा जेका मदर जेका जिरेफ आहे उहा उनखे ज़ोरदार लतूं हणणु शुरू कंदी आहे, ज़ोरदार लतूं हणणु शुरू कंदी आहे। ठीकु तेसि ताईं उनखे लतूं हणंदी रहंदी आहे जेसि ताईं उहो पेरनि ते उथी खड़ो थी हलणु शुरू न कंदो आहे। हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो तव्हां सभिनी खां मुंहिंजो इहो सुवालु आहे त उहो उन जिरेफ जेका फीमेल जेका जिरेफ जेका मदर जिरेफ आहे उनजो उन पंहिंजे ॿार सां इहा मोहबत चइबी या नफ़रत चइबी छा चइबी आहे मतिलबु मोहबत चइबी एग्ज़ैक्टली मोहबत चइबी। इन जे करे जो जंहिं झंगल में उन हैवाननि जे झंगल में उहे जानवर रहंदा उते जो खूनखार जानवर बि आहे उते शींहं बि आहे उते बघड़ बि आहे। हाणे इहा त उन नंढे नए ॼावल ॿार खे त ख़बर न आहे त जेकॾहिं मुंहिंजी माउ हिते मूंखे छॾियूं हली वई ऐं हिन मां पंहिंजे पेरनि ते उथी न बीठो त मां त इहे झंगली जेके जानवर आहिनि उन्हनि जो शिकार थी वेंदो। शींहं बघड़े मूंखे अची खाई वेंदा ऐं उन नए ॿार खे ख़बर न आहे। पर इहो ॾिसो नेचुरल प्रोसेस आहे असांजी कुदरत जे उसूल मां बि सिखणु घुरिजे। त उहा मदर जिरेफ उनखे तेसि ताईं लतूं हणंदी रहंदी आहे जेसि ताईं उहो ॿार पंहिंजे पेरनि ते उथी खड़ो न थींदो आहे मदर जे पुठियां हलणु न लॻंदो आहे। त ॾिसो इन में बि उन माउ जो प्यारु हूंदो आहे। एक्चुअली इहा उनखे ज़िंदगी ॾियण जे लाइ हूंदी आहे। जेकॾहिं हू उन सां इहो बर्ताव ओॾीमहिल न करे इहो सलूक न करे त हू दरिंदा जेके खूनखार जेके
तव्हांखे ख़बर आहे कार्निवरस जेके एनिमल्स आहिनि गोश्तखोर जेके जानवर आहिनि उन्हनि जो शिकार थी वियो ईअं आहे न त असां एग्ज़ैक्टली असांजा पेरेंट्स जेकॾहिं कॾहिं कॾहिं असां ते सख़्ती कंदा आहिनि त उहा बि असांजे फ़ाइदे में हूंदी आहे। हाणे सिंधी जे उन शेर ते असां पंहिंजे अॼु जे सेशन जो कंक्लूजन कंदासीं, इख़्तिताम कंदासीं, वाइंड अप कंदासीं पंहिंजी जो ही अॼु जो जेको सेशन आहे त बाजारा ॿई हिकु अमड़ ॿियो अला, माना ॿई जेके आहिनि उहे बाजारा आहिनि, हिकु असांजी अमड़ ॿियो अला से, हिकिड़े विधो साह ॿिए साह सदको।